डिघे अरसे खां टीवी ऐं सोशल मीडिया ते शोएब मलिक ऐं सानिया मिर्ज़ा जे तलाक जूं ख़बरूं गर्दिश करे रहियूं हुयूं ऐं नेठि अॼु अॻूणे कप्तान शोएब मलिक अदाकारा सना जावेद सां शादी करे उनखे सही साबित करे छॾियो आहे। पाकिस्तान क्रिकेट टीम जे स्टार ऑलराउंडर ऐं अॻूणे कप्तान शोएब मलिक मशहूर अदाकारा सना जावेद सां शादी करे छॾी आहे। छंछर जे सुबुह शोएब मलिक ऐं सना जावेद पंहिंजे सोशल मीडिया अकाउंटनि ते शादीअ जूं तस्वीरूं शेयर कयूं। जोड़े पोस्ट जे कैप्शन में अल्हम्दुलिल्लाह लिखियो ऐं गॾोगॾु क़ुरान मजीद जी आयत पिण लिखी। उन खां सवाइ सना जावेद इंस्टाग्राम अकाउंट ते पंहिंजो नालो सना जावेद मां तब्दील करे सना शोएब मलिक रखी छॾियो। ॿई डिघे अरसे खां लाॻापन में हुआ, जॾहिं त अदाकारा जी बि क्रिकेटर सां ॿी शादी आहे। सना जावेद 2020 में रागी उमेर जसवाल सां परिणो कयो हो। अप्रैल 2010 में शादी कंदड़ जोड़े शोएब ऐं भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्ज़ा विच में तलाक जा अफ़वाह दिसंबर 2022 खां गर्दिश करे रहिया हुआ। कई महीना गुज़री वञण बावजूद ॿिन्ही तरफ़ां इन मामले जी का तस्दीक या तरदीद न कई वई हुई। ॿिन्ही खे हिक पुट जो औलाद पिण आहे। ॿिए पासे शोएब मलिक जा घर भाती भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्ज़ा सां तलाक ते क्रिकेटर सां कावड़ियल आहिनि। शोएब मलिक जे भेणीवे इमरान ज़फर मीडिया सां ॻाल्हाईंदे इंकशाफ कयो त क़ौमी क्रिकेटर जे घर भातियुनि मां कंहिं बि शादीअ में शिरकत न कई। संदसि घर भाती सानिया मिर्ज़ा सां शादी ख़तम थियण ते ॾुखोयल आहिनि। सानिया मिर्ज़ा जे वालिद भी इन हवाले सां तस्दीक कंदे चयो आहे त सानिया मिर्ज़ा ऐं शोएब मलिक में बाज़ाब्ता तलाक थी चुकी आहे ऐं कानूनी हैसियत सां शोएब मलिक पुट सां दुबई में मिलंदो रहंदो। मीडिया में अफ़वाह गर्दिश करे आहिनि त सानिया मिर्ज़ा शोएब मलिक जी ॿियनि औरतुनि सां लाॻापन ते ख़ुशि न हुई। उहा डिघे अरसे ताईं इन मामले खे नज़रअंदाज कंदी रही, पर पोइ बर्दाश्त जी हद ख़तम थियण ते हुन इंतहाई क़दम खयो।